ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करियां पीपी पारां 5 जनवरी ते शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी सालगिरह सिंध जे सभिनी ज़िलनि में मल्हाइण जो ऐलान कयो आहे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो जन्म ॾिहाड़ो सिंध जे हर ज़िले हेडक्वार्टर्स में मल्हायो वेंदो। निसार खोड़ जो चवणु आहे पीपल्स पार्टी जूं ज़िले तंज़ीमूं पंहिंजे ज़िलनि में शहीद भुट्टो जी सालगिरह जूं तक़रीबूं मुनक़िद कनि। मुल्क में जमहूरियत भुट्टो जे करे आहे। पीपी सिंध जे सदर जो चवणु आहे जमहूरियत जे ख़िलाफ़ साज़िशूं नाकाम थींदियूं। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो मुल्क के एटमी ताक़त बणायो। शहीद बेनज़ीर भुट्टो मुल्क के मिसाइल टेक्नोलॉजी ॾिनी। पीपी अॻवान जो चवणु आहे हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे पीपी पारां 5 जनवरी ते शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी सालगिरह सिंध जे सभिनी ज़िलनि में मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो जनम ॾिहाड़ो सिंध जे हर ज़िले हेडक्वार्टर्स में मल्हायो वेंदो। निसार खोड़ जो चवणु आहे।